दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। पीपी सां वास्तो रखंदड़ मेंबरनि पार्टी ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदे बजट इजलास जो बाइकॉट कयो आहे, जिन में पार्टी जा ज़िम्मेवार उहिदेदार बि शामिल आहिनि। पार्टी उन्हनि पार्टी उहिदेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जॾहिं त दादू म्यूनिसिपल कमेटी जे चूंडियल 11 काउंसिल मेंबरनि जिन जो तालुक़ बि पीपी सां ॿुधायो पियो वञे, उन्हनि काउंसलरनि ऐं मेंबरनि में ग़ुलाम मुर्तज़ा कमरानी, रफ़ीक अहमद मीरानी, वक़ार अहमद लुंड, गुल मोहम्मद पंवर, नूर मोहम्मद पंवर, लाल चंद, शफ़ी मोहम्मद लुंड, इकबाल सोलंकी, हफ़ीज़ुर रहमान जमाली, अली मोहम्मद जमाली, रियाज़ अहमद गोपांग गडि॒यल तौर ते दादू प्रेस क्लब जे कॉन्फ्रेंस हॉल में पहुची मीडिया सां ॻाल्हियूं त अॼोकी सालियानी बजट इजलास में जीअं ई शिरकत लाइ असां पहुतासीं त खैन बाबति ॿुधायो वियो त इजलास में बजट पास थी वई आहे, जंहिं बाद असां एहतिजाज तौरु बजट एहतिजाज कंदे बजट जूं कापियूं फाड़ियूं ऐं बाइकॉट कयो ऐं बजट इजलास ते ॻाल्हाईंदे नाराज़ म्यूनिसिपल कमेटी जे काउंसिलर मेंबरनि चयो त असां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, पीपी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो समेत क़ियादत खे दादू म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन पीर दानिश अली पारां हिन बजट इजलास में पीपी जी टिकटुनि ते असीं चूंड खटे आया आहियूं। असांखे इजलास जो गुज़िरियल राति लिखत में इतला कयो वियो ऐं इजलास अॼु सुबुह जो मुनक़िद कयो वियो। उन्हनि काउंसलरनि जो वधीक चवणु हो त चेयरमैन अक्सर करे मुल्क खां ॿाहिरि रहंदो आहे, उन करे हुनखे असां विलायती चेयरमैन चऊं था, जंहिं असांखे ॼाणे वाणे इजलास में नज़रअंदाज़ कयो आहे। हुननि दावा कंदे चयो त असांजा 17 काउंसलर मेंबर असां सां गॾु आहिनि। असां हिन ॻुझ में पास कयल बजट इजलास खे नथा मञूं ऐं पीपी क़ियादत खे शिकायत कयूं था। चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी दाऊदू, जंहिं पीपी जी टिकट ते कामयाबी माणी आहे, पीपी जी काउंसलरनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असांजे एहतिजाज जो नोटिस वरितो वञे, सालियानी बजट इजलास कार्रवाई खे रद्द कयूं था।